हाँ जेका ही असां तैयारी कयूं पिया इन्हनि मां चणनि जी ॾधड़ी कंदासीं जेका बाहि ॿारे उन खां पोइ इन्हनि जे मथां उहे चणा सेकबा। तव्हांखे उहो सभु शइ ॾेखारींदा कहिड़ो तरीक़ो हूंदो आहे। ठीक है नथो लगे खेरा हाँ साईं ॾधड़ी जो तरीक़ो ॾिसो त ऐं माण्हू चवंदा आहिनि चणनि जो को वण आहे वण को बि कोन्हे कोई केरु चवंदो आहे वण काफ़ी सारा माण्हू जन जेके माना खाईंदा पीअंदड़ आहिनि। साईं इहा हाणे ॾधड़ी शुरू पिया कयूं जेका इहा ॾधड़ी पई थिए। ये बाहि ते पचाए उन खां पोइ खाइण जी लज़त इन्हनि जी पोइ वरी पंहिंजी आहे। जेके साईं पचंदा वञनि था उहे सभु हेठि किरंदा था वञनि। अच्छा जी उहे किरंदा था वञनि ऐं उहे पचंदा था वञनि। इन में जेके बीहनि था उहे माना अञा कचा आहिनि कुझु। हिननि जे पचाइण में जेकॾहिं ॾधड़ी करणी आहे त इन में एतिरी महिनत कान्हे का। ॾधड़ी जो साईं तरीक़ाकार इहो हूंदो आहे ॻोठाण जा ठठ त इहे ई आहिनि न साईं। फोटा पचा पिया हेॾा साईं फोटा जेके पचा पिया आहिनि तव्हां इहो बि ॾिसी सघो था हिन पासे खां हीअ जेके आहिनि हीअ फोटा जेके आहिनि हीअ पची आहिनि। हीअ ॾिसो त हीअ अंदरां बिल्कुलु पची आहिनि नरम हीअ नरम आहिनि। साईं वारे 100 टन इहा असां तक़रीबन हर वारे ते इहे टाइम ते पुॼंदे माना पाचका भर ॾिनोसि वाल उथे ॿ ॾधणी करंदे नज़र लेकिन हाँ ये साईं ॾधड़ी तैयार थी वई जंहिंमें सफ़ाई मुकमल थी चुकी है।